हाणे थियो ईअं हिकु ॾींहुं जॾहिं ईअं फुल्का पचाए पियो, फुल्का पचाईंदे पाण खे पसीनो गर्मी थींदी आहे। हिकु ॾींहुं ईअं नोटिस कयोसि भई एॾी गर्मी आहे, उन खां पोइ बि मूंखे कुझु महसूसु नथी थिए। मूंखे ईअं वेठो लॻे कोई त शायदि मूंखे पंखो वेठो चुलाए। 5 मिंट कमु बंदि करे, अखियूं बंदि करे वेही रहियो अम्बरीश। ये सची कथा आहे, भागवत में लिखियल आहे। अम्बरीश राजा जॾहिं अखियूं बंदि करे वेही रहियो, छा ॾिसे कि पुठियां विष्णु भॻवान वेठा आहिनि। ऐं छा वेठा करनि? पंखो वेठा चुलाए। हथ जोड़े करे उन्हनि खां माफ़ी पियो वठे। चईसि नारायण तव्हां मुंहिंजे मथां इहो पाप न चाढ़ियो। मां तव्हांजी सेवा करां, मां तव्हांखे पंखो झूलां, तव्हां मूंखे पंखो वेठा झूलो। चईसि मां बि वैकुंठ में वेही वेही बोर थी वियोसि। पोइ मां चवां पियो मां छा करां? ॾिसंदो आहियां भई तव्हां असांजी हेठां सेवा करो, इन करे असां बि हेठि लही ईंदा आहियूं भई असां बि वञी तव्हांजी सेवा कयूं। त हिकु हिकु सेवादारी जेकी सेवा कंदा आहिनि उन्हनि जी भॻवान पाण अची करे सेवा कंदा आहिनि। जीअं सुदामे भॻत जो है न, सुदामे जो ॾिसो छा मिसाल आहे। जंहिंजा पेर सॼी दुनिया धोईंदी आहे, कृष्णा छा कई? सुदामा जा पेर धोया। त पंहिंजे सेवकनि जी अची करे पाण सेवा कंदा आहिनि। इन करे बाबा खे चऊं आशीर्वाद जो तो दर मां जींदी रहा, अमृत वेले उथी नाम जपियो। निंड जेतिरी कंदासीं घटि आहे, है न। ॾींहं में 8 कलाक खां वधीक निंड न करणु खपे। मां वरी इहो सत्संग में चवंदी आहियां त पार्वती मासी चवनि पिया चई जॾहिं खां तव्हां चयो आहे मां ॻाल्हाईंदी बि घटि आहियां ऐं मां सुम्हंदी बि घटि आहियां ऐं मां खाधो बि घटि खाईंदी आहियां। त जेतिरो पाण अति न कंदासीं न ओतिरो सॼी लाइफ असांजी स्टेबल रहंदी। काई बि शइ वधीक कंदासीं न, निंड वधीक, ॻाल्हाइण वधीक या खाधो वधीक, भई वणे थो 3 फुल्कनि जी बुख आहे 4 फुल्का खाई छॾियासीं, पोइ ॾिठो वञो जेको थींदो। त इहो छा आहे? पंहिंजे बॉडी खे टॉर्चर करणु, इहो नुक़सानु करणु आहे। असांखे केरु सम्झो तव्हांखे कोई कुझु कमु ॾिए करण लाइ, जीअं कमु वारी माई आहे उनखे पैसा ॾींदा आहियो बासण मलण लाइ, 2 बासण एक्स्ट्रा ॾियोसि, छा कंदी? हा, असांजो पेट बि त कमु करे सघे न, उहो वीचारो चए नथो। असांजो हाज़मो बि एक्स्ट्रा कमु झेले सघे, उहो सोचणो आहे। मां कंहिंखे थी कमु ॾियां, पंहिंजे पाण खे कमु थी ॾियां। ऐं छाजे लाइ? सिर्फ़ु ज़बान जे 2 मिंटनि जी टेस्ट जे लाइ। हुन खां पोइ कमु कंहिंखे करिणो आहे? पाण खे करिणो आहे। या त वरी पंध ते हली वञो, कलाक पंध करे अचो, उहो बि न पुॼंदो। बोलो गोदरी वारे घर श्याम की जय। वरी लास्ट में चयोसीं उदजय वेंजी अरदास गुरु, कॾहिं दान न कजै मुंहिंजा सतगुरु, दम ही निकरे तेजे चरण। बाबा खे ईअं चयो भई अंत ताईं असां तोसां निभाईंदा रहूं। किथे किथे ये थींदो आहे 99% शिष्य निभाईंदो आहे, लेकिन जेको लास्ट जो 1% हूंदो आहे उते काई न काई मिस्टेक थी वेंदी आहे। उते 1% में यादि ईंदो आहे फलाणे मूंखे ईअं चई, सुभाणे खां मां न वेंदुसि, फलाणे मूंखे इहो न ॾिनो, मां सुभाणे खां न वेंदुसि। 1% ते ईगो ते अची करे पंहिंजो जेको सॼो कयल कमाई आहे उहो छा कंदा आहियूं? विञाए छॾंदा आहियूं। सूरदास संत हुयो, हुनखे कंहिं चयो भई आख़िरी वेले त असांखे गुरूअ जो नाम जपणु खपे, ॾाढो इम्पोर्टेंट आहे। ख़बर आहे इहा ॻाल्हि सभिनी खे? भई लास्ट जॾहिं प्राण निकिरण वारा हूंदा आहिनि तॾहिं असांखे छा करणु खपे? नाम सिमरन करणु खपे। उन वक़्तु जंहिंजो ध्यानु कंदासीं असांजो ॿियो जनम उहो ई थींदो। राम इन जा संत कबीर जा गुरु केरु हुया? संत कबीर जा गुरु रामदास। उहे ॿुधाइनि था संत कबीर खे, संत कबीर तो नाम सिमरन कर, पर जॾहिं तुंहिंजो अंत वेलो ईंदो उन वक़्तु अगरि तूं नाम सिमरन न कये त तुंहिंजो सॼो जीवन जो नाम सिमरन अजायो आहे।
त गुरु छाता सेखारनि, गुरु सेखारनि था अंत वेले ताईं छो बीहो, तंहिंखां छो न छा करूं 24 कलाक नाम सिमरन करूं, छो त ख़बर कान्हे अंत वेलो कहिड़ो थींदो। जंहिं संत रामदास इहो सेखारियो संत कबीर खे, उहो पाण जॾहिं बिस्तर ते हुयो, उहो पाण जॾहिं पंहिंजा प्राण छॾण वारो हुयो, उनजो ध्यानु वञी पियो हिकु सूफ़ में, भई काश इहो सूफ़ मां खां, छो त हुनजे मन में इहा इच्छा आई। एतिरो वॾो संत हुयो पर हुनखे ॿियो जनम छाजो मिलियो, कीड़े जो मिलियो, ऐं उहो कीड़ो किथे वञी बीठो, हुन सूफ़ ते वञी बीठो, छो त हुन अंत वेले नाम सिमरन न कयो। हुन अंत वेले कंहिंजो सिमरन कयो, सूफ़ जो सिमरन कयो। पाण बि छा कंदा आहियूं, हिते हुते निहारे करे सिमरन कंदा आहियूं, हा, जंहिंखे निहारींदासीं उन पासे हली वेंदासीं असां, सूफ़ ॾे निहारींदासीं त कीड़े जो जनम, भई खा वई सूफ़, तुंहिंजो सूफ़ में ध्यानु आहे न। त एतिरो इम्पोर्टेंट आहे अंत वेले में नाम सिमरन करणु। हाणे थियो इहे संत कबीर पंहिंजी साधना में वेठा हुया, छा ॾिसण बि सूफ़ त चिमके वेठो, छो त संतनि जी जेका औरा थींदी आहे, एनर्जी थींदी आहे, हुन में ॾाढी रोशनी हूंदी आहे। ॾिसंदा न पिक्चरुनि में ॾेखारींदा आहिनि, भई गुरु नानक साहिब अचनि था, उन्हनि जे अॻियां रोशनी रोशनी आहे। ॾिठई न सूफ़ जे अराउंड रोशनी रोशनी आहे, इहा रोशनी किथां वेठी अचे, इहा औरा किथां वेठी अचे। पोइ ॾिठई त इहो कीड़ो केरु आहे, मुंहिंजो गुरु आहे, ऐं पोइ नाम सिमरन करे गुरुअ लाइ माफ़ियूं घुरी करे उन गुरुअ खे मुक्ति ॾियणी। पोइ उते हुनखे रामदास चवनि था, भई मां त संत थी करे, मां त गुरु थी करे गुरु रहिजी वियुसि, पर तूं शिष्य थी करे मुंहिंजो ॾाढो सुठो कमु करे छॾियो अथई, मुंहिंजो ॾाढो सुठो उद्धार करे छॾियो अथई। त पाण सभई भाॻनि वारा आहियूं जो असांखे बाबा हरदास राम साहिब, बाबा गीलाराम साहिब, उन्हनि जहिड़ा संत मिलिया आहिनि जेके असांखे इहे शयूं सेखारनि था, भई छा करो, नाम सिमरन करो। उहे सूरदास जेके हुया संत, उन्हनि खे कंहिं चयो भई असां अंत वेले ज़रूरी आहे न नाम सिमरन करणु, त सूरदास ॾिसो छा जवाबु ॾिनो, उन्हनि इहो ई जवाबु ॾिनो कि अंत वेले लाइ छो बीहो, छो न असां 24 कलाक नाम सिमरन करूं, छो त ख़बर कान्हे अंत वेलो कहिड़ो थींदो, कहिड़ो मंगल आख़िरी आहे, कहिड़ो ॿुधरु आख़िरी आहे, कहिड़ो विस्पति आख़िरी आहे, पाण खे ख़बर। तंहिंखां 24 कलाक 7 ॾींहं छा करे वठूं, नाम सिमरन करे वठूं। बोलो बाबा हरदास राम साहिब की शल रहजी अचे, शल रहजी अचे, शल रहजी अचे, शल रहजी अचे, बाबा हरदास राम तुझे दरसां रहजी अचे, बाबा गीलाराम इहो अर्ज़ आ तोखे, शल रहजी अचे, शल रहजी अचे, शल रहजी अचे, तूं ही मुंहिंजो राम, तूं ही मुंहिंजो राम, तूं ही मुंहिंजो श्याम, तूं ही कृष्ण कान्हा बोलने वारो घनश्याम, तूं ही कृष्ण कान्हा, तूं ही कामिल दर्शन में जो विश्वास आंखों में, शल रहजी अचे, शल रहजी अचे, शल रहजी अचे, शल रहजी अचे, बाबा हरदास राम तुझे दरसां रहजी अचे, बाबा गीलाराम इहो अर्ज़ आ तोखे, शल रहजी अचे, तूं ही मुंहिंजो सहारो, तूं ही मुंहिंजो आधार। आवाज़ वारे सभई
हो तो खासा वाय तेल करो भवसागर मां पार पूरी कामल मुर्शिद में जो विश्वास आंखों में शल रह जिय शल रह जिय शल रह जिय शल रह जिय बाबा दासना तेरे दरसान दिए बाबा मेरा यो अर्ज रातों में शल रह जिय शल रह जिय शल रह जिय शल रह जिय बाबा दासना तेरे दरसान रह जिय बाबा गेला यो अर्ज रातों के शल रह जिय शल रह जिय शल रह जिय बोलो बाबा हरदास नंढड़ो ॿार मेले में वञे थो पिता सां त पिता जो हथ पकड़े थो वञे थो मेले में अधु रस्ते ते वञी पिता खे चएसि थो पिताजी मां तव्हांजो हथ न पकड़ंदुसि तव्हां मुंहिंजो हथ पकड़ो छो ईअं चवंदो नंढे जो हथ वॾो ई पकड़ंदो पर ॻाल्हि त साॻी आहे न ॿार पकड़े या पिता पकड़े हिकु ॼणो ॻाल्हि न एट अ टाइम हा पिता समझ हा ॿार जो हथ छॾिजी वेंदो पर वॾे जो हथ न छॾंदो असां साॻी प्रेयर असां बाबा खे कयूं हा न बाबा असां तव्हांजो हथ न पकड़ंदासीं तव्हां असांजो हथ पकड़ो थियो ईअं इन हथ पकड़ण ते ई हिकु कथा यादि अची वई सूरदास वेठो हुजे ऐं पद वेई ॻाईंदो हो सूरदास सभिनी खे उहे पद ॾाढा वणंदा हुआ संतनि खे ख़ाली इहे भॻती वणंदी अथनि जंहिं बि संत खे रिझाइणो हुजे ख़ाली भॻती वेही करो भले अकेला वेही करो तॾहिं बि उहे संत तव्हां सां अची वेही रहंदा भॻवान खे भॻवान खे बि भॻती वणंदी आहे चवंदा आहिनि शिव पार्वती शाम जो निकिरंदा आहिनि हलो उते हलो जिते सत्संग थींदो हुजे ऐं जिते शांती हूंदी प्यार सां माण्हू सत्संग वेठा करनि उते शिव पार्वती बि दर्शन ॾेई वेंदा आहिनि उहे ईंदा आहिनि चवंदा आहिनि हलो संगत जो दर्शन करे अचो उन्हनि खे वणंदो आहे इहो संत बि ईंदा आहिनि ॾिसो जिते बि संत वेंदा आहिनि अञा वेहंदा न भक्ति चालू थी वेंदी आहे उन्हनि में उनखे मज़ो ईंदो आहे त थियो ईअं सूरदास वीचारो ॾिसी न सघंदो हो कुझु हा न हुनखे दृष्टि न हुई पर वेही करे पंहिंजा भॼन ॻाईंदो हो पोइ हिकु ॾींहुं ईअं थियो कृष्ण चयईं राधा खे चयईसि हर त राधा पाण ॿई हलूं थोरा सूरदास जा भॼन ॿुधी अचूं त सूरदास ॻाए वेठो हिकु पासे राधा वेठी आहे हिकु पासे कृष्ण वेठो आहे ऐं छा कयईं वीचारो सूरदास हो ॾिसण न अचेसि कृष्ण जो हथ पकड़े करे वेही रहियो हुनजा हथ पकड़े करे भॼन वेठो ॻाए छो हुनजा हथ पकड़े वेठो भॼन ॻाए कॾहिं हितां खिसकी वेंदो ख़बर न पवंदी कृष्ण भॻवानु ॾाढो चंचल हुयो आख़िर थियो बि ईअं भॼन ॿुधी 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 थकी पिया कृष्ण भॻवानु धीरे 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 पंहिंजो हथ छॾाईंदा वञनि हाणे सम्झी वियो सूरदास उन्हनि खे इहा अंदरूनी शक्ति वधीक हूंदी आहे ॾिसण न अचे उन्हनि खे चई इहो त छलियो आहे इहो त भॼंदो मां तंहिंखां छा करांसि हुनखे पकड़ांसि ॿिन्ही हथनि सां ॿिन्ही खे पकड़ण जी कोशिशि कई हितां कृष्ण खे पकड़ण जी हितां राधा खे पकड़ण जी कृष्ण त हुनजे हथ में न आयो राधा जो पेर हुनजे हथ में अची वियो ऐं कृष्ण भॻवानु राधा खे इशारो कई हलो हलो ॿई हलूं हाणे जीअं वो राधा जा पेर पकड़े पियो राधा पंहिंजो पेर अॻियां खयों राधा जी जेका पायल आहे उहा सूरदास जे हथ में अची वई ॾाढो ख़ुशि थी वियो जीअं बिना पायल त वेंदा ई न
ऐं पंहिंजा भॼन ॻाईंदो वञे भई अञा मुंहिंजा भॼन वेही करे ॿुधनि। हाणे थियो ईअं कृष्ण राधा ॿई वापसि आया। चवनिसि था बाबा जी असांजी पायल तव्हां वटि आहे, असांजी इहा पायल असांखे ॾियो। त सूरदास चवनिसि था ईअं न ॾींदुसि तुंहिंजी पायल, मूंखे अहिड़ी मैचिंग पायल ॾेखारो ॿी केर जी त मूंखे सम्झ में ईंदो इहा पायल तव्हांजी आहे, पर मूंखे प्रूफ ॾियो भई इहा राधा जी आहे। राधा अॻियां अचे थी, उनजे पेरनि खे हथु लॻाए थो, जेको हुनखे खपंदो आशीर्वाद ॾिठई बराबरि भई पायल आहे, उनखे त ख़बर ई हुई राधा जी आहे। हितां राधा खे पायल ॾिनई, हितां कृष्ण जो हथु पकड़े वरितई वापसि। वरी कृष्ण भॻवान वेही विया, वरी हुनजा दोहा वेठा ॿुधनि, हुनजा पद वेठा ॿुधनि। वरी कृष्ण भॻवान साॻी भई हाणे हलणो आहे वापसि, धीरे 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 हथु छॾाईंदा वरी वापसि वञनि पिया। हाणे चवेसि थो उते उन्हनि पद उहो लिखियो बि आहे, चईसि कृष्ण भॻवान तूं मुंहिंजो हथु छॾाए त वञी थो सघी, छो त मां निर्बल आहियां, पर मुंहिंजे मन मां कीअं निकिरंदी, मन में त मां तोखे ई विहारियो आहे। उते गुस्से में चएसि थो कृष्ण भॻवान खे मुंहिंजे मन मां निकिरी ॾेखार त मां तोखे मर्द मञींदुसि, तूं मुंहिंजे मन मां निकिरी ॾेखार, हथु त छॾाए न पर मन में त मां तोखे ऐं राधा खे विहारे ॾिठो। बोलो कृष्ण कन्हैया लाल की। त असां बि छा कयूं, सभई मिली करे भले बाबा हथु छॾाइनि या असांजो हथु छॾिजी वञे, पर मन में केरु वेठा हुजनि, बाबा ई वेठा हुजनि। मनरो मातो संग लॻायो आ, चिलड़ी तव्हां सां लॻाई आ, सतगुरु सांवरा तोखे पाए मां सब कुछ पातो ओ मनरो। आवाज़ काने सतगुरु सांवरा तोखे पाए मां सब कुछ पातो ओ मनरो तव्हां सां लॻायो आ, आयस मां बाबल तुंहिंजे दुआरे, रिश्ता नाता सभई विसारे, आयस मां सतगुरु सांवरा तोखे पाए मां सब कुछ पातो ओ मनरो तव्हां सां लॻायो आ, आयस मां बाबल तुंहिंजे पनारे, चाहे बिगाड़े चाहे सवारे, आयस मां बाबल तुंहिंजे पनारे, चाहे बिगाड़े चाहे सवारे, सुख दुनिया जा बख्शे समूरा, सुख दुनिया जा बख्शे समूरा, कारज में जा कय तो पूरा, सतगुरु सांवरा तोखे पाए मां सब कुछ पातो ओ मनरो तव्हां सां लॻायो आ, गुरूअ जे सदके आनंद में आया बाबल ख़ुश ॾाढी मां आया, गुरूअ जे त मथे करे आया आया बाबल ख़ुश ॾाढी मां आया, नाम जो सच
जो सो